इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान फॉरेन फंडिंग केस के हवाले से देर करण ते कुछ धुरिन पारा लगायल इल्जामन के रद्द कंदे चयो आहे त फॉरेन फंडिंग केस ते स्क्रूटनी कमेटी पंहिंजो कम करे रही आहे। इलेक्शन कमीशन एक आईनी इदारो आहे जेको मुकम्मल गैर जानिबदारी से पंहिंजियूं आईनी ऐं कानूनी जिम्मेवारियूं निभाए रहियो आहे। इलेक्शन मूजिब कौमी असेंबली के 20 मेंबरन के खिलाफ स्पीकर नेशनल असेंबली आर्टिकल 63A के तहत डिक्लेरेशन 14 अप्रैल 2022 ते चीफ इलेक्शन कमिश्नर के मोकिलिया आहिनि, जिन ते इलेक्शन कमीशन में 28 अप्रैल ते ॿुधणी रखियल आहे। सूबाई असेंबली के 26 मेंबरन के खिलाफ पंजाब असेंबली के स्पीकर आर्टिकल 63A तहत 20 अप्रैल ते डिक्लेरेशन चीफ इलेक्शन कमिश्नर के मोकिलिया आहिनि। उन्हनि समूरन मेंबरन के 6 मई 2022 ते ॿुधणी लाइ नोटिस जारी किया विया आहिनि, जॾहिं त उन्हनि जी सियासी पार्टी के नोटिस जारी किया विया आहिनि। उन हवाले से इहो वाज़ेह कचे थो त इलेक्शन कमीशन डिक्लेरेशन मिलण जे 30 ॾींहनि अंदर उन्हनि ते फ़ैसिलो करण जो मिजाज़ आहे, जॾहिं त फॉरेन फंडिंग केस में इलेक्शन कमीशन में PPPTI PMLN के तरफा फॉरेन फंडिंग बाबत दाखिल दरख्वास्तन ते स्क्रूटनी कमेटी पंहिंजो कम करे रही है। स्क्रूटनी कमेटी दिसंबर 2021 में इलेक्शन कमीशन के PTI के केस बाबत रिपोर्ट जमा कराई हुई। उन बाबत PTI के वकील पारां दलील जारी आहिनि, जॾहिं त PP ऐं PMNA बाबत स्क्रूटनी कमेटी तरफा 9 मई 2022 की तारीख़ मुक़रर कई वई आहे।